नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा आहियूं त क़ासिमाबाद में $1 सेंटर खे बाहि लॻी हुई। दुकान सड़ी खाक थी आहिनि, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाहि लॻी ये बाहि कीअं लॻी आहे? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।